إن الله يغفر الذنوب جميعا إنه هو الغفور الرحيم. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شریف پڑھو بلند آواز. اللهم صل على سيدنا ومولانا سيدنا ومولانا سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل هول من الأهوال مقتحم. اللهم صل على سيدنا ومولانا سيدنا ومولانا سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات إنك على كل شيء قدير. अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का तो गले में डाल लो तो मोहम्मद की गुलामी का. हाय कुरान नूरानी शीशा जड़ा राह दिखावे सीधा जो पढ़े अमल करे वो सीधा जन्नत में जावे. अफसोस है कुरान तेरे चाहने वाले न रहे जिन सितारों का तू चांद था वो सितारे न रहे. खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने. खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने.
मकामे मुस्तफ़ा क्या है मोहम्मद का खुदा जाने। काबिल सद एहतराम मुझा मोअज़्ज़िज़ दोस्तों बुजुर्गों ऐं भाइरो, अज 1 फरवरी सन 2026 11 शाबान मुअज़्ज़म 1447 हिजरी अचण वारी ॾियारी थी नौरंगवा जे लॻ इनो हजरत मौलाना अब्दुल करीम जागीरानी साहब फारिग तहसील राईवंड मरकज नौजवान मुजाहिदीन प्लाट ते हिकिड़ो दीनी इदारो कायम कयो आहे। चपी चपी थी मदरसा अल्हम्दुलिल्लाह या वली हिन इलाके जे मथां अल्लाह जी महिरबानी आहे। नौरंगवा ते वॾो मदरसो साईं ज़ुल गुल जो, हेला साईं मेतरल में साईं अब्दुल हकीम जो, हे विच थी ते तौहीद वारनि जो घेरो आहे चौधारी दीन जी ख़िदमत आहे। हिन असांजे हिन मदरसनि जी कड़ीअ सां कड़ी मिलाईंदो, कड़ीअ सां कड़ी मिलाईंदो वञी उन मदरसे सां मिलंदी जंहिं मदरसे जो पहिरियों शागिर्द जेको मके पाक में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदरसो खोलियो हो, मके पाक में जंहिंजो नालो हो दारे अरकम। उन मदरसे मां फारिग शुदा जेके हुया शागिर्द हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दीन जी दावत ॾिनी त उन मां पहिरियों जेको शागिर्द फारिग थियो उन जो नालो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला असांजे मदरसनि जी कड़ीअ सां कड़ी ओॾे मिले थी जेके वरी जे आलिम फारिग था कनि था असां सनद सां वञी करे हदीस हज़रत अबू हुरैरा सां मिले थी। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु मदीने जे मीर खां पियो बयान करे। ही सिलसिलो सभु ओॾे शुराता इब्तिदाई मुझा मोहतरम दोस्तों, अल्लाह जा एहसान आहिनि जंहिं रब करीम तां असांखे इंसान बणाए। छो त इंसान इज्जत वारो आहे, इंसान अशरफ आहे। इज्जत वारो भी अल्लाह इंसान खे कयो आहे, सोनो भी इंसान खे कयो आहे। जन्नत ऐं जहन्नम भी अल्लाह इंसान खे इंसान जे लाइ पैदा कया आहिनि। ऐं अल्लाह तो फरमाए वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। असां इंसान जिन्ननि खे पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे। ये दीनी इदारनि जे खोलण जो मक़सद इहो आहे तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मत जा बचड़ा कुरान जा हाफ़िज़ आलिम बननि। कुरान की खिदमत, कुरान अल्लाह के ॾाढो प्यारो आहे जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन मेराज वारी रात मेराज ते विया त हिकिड़ो अछड़ी ॾारीअ सां वण जे हेठां वेही ॿार पियो पढ़ाए। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्रील खां पुछो, जिब्रील हे केरु आहे? चईं इब्राहिम अलैहिस्सलाम आहे। छा थो करे? चईं ॿार थो पढ़ाए। तौरात न, इंजील न, ज़बूर न, पंहिंजो सहीफ़ो न, छा थो पढ़ाए? सोना साईं तव्हांजी उम्मत मां जेके बचड़ा कुरान पढ़ंदे 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 दुनिया छॾे वफ़ात करे था वञनि, अल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम जे मथां ड्यूटी लॻाई आहे त तुंहिंजे उम्मत जे बचड़नि खे तुंहिंजो कुरान पढ़ाए उनखे मुकमिल थो कराए। ॾाढा सुभाणे अल्लाह त चओ। असांखे कदर न आहे। असांखे मुफ्त में कुरान मिलियो आहे, मुफ्त में मस्जिद मिली आहे, मुफ्त में आलिम मिलिया आहिनि, मुफ्त में मदरसा मिलिया आहिनि। का बि तकलीफ़ न आई। अगर कोई चवे दीन इस्लाम जे ख़ातिर मूंखे तकलीफ़ूं आयूं, न आई, का बि तकलीफ़ न आई। पर जे अचे न
आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो मुझे मता कलमे पढ़ने वालो अगर वाके का तकलीफ अचे दीन इस्लाम जे खातिर या दुनिया जे खातिर तो मुझे साईं फरमायो तमा पांजे तकलीफुन के न ॾिसजो मां मुहम्मद जे तकलीफुन के ॾिसजो आका साईं फरमायो मां मुहम्मद करीम के एजो ज़माने वारन दुनिया वारन तकलीफों ॾिनियो सवा लख नबियन जो तकलीफों हिकड़े पासे रखो मां मुहम्मद मुस्तफा के जेके तकलीफों आयूं बे पासे रखी करे तव्हां वसन कंदो त मां मुहम्मद करीम जूं तकलीफूं सवा लख नबियन जी तकलीफुनि खां वधी वेंदियूं एॾियूं तकलीफूं आका से फरमाया मां अम्मा जे पेट में हुयुमि मुझो बाबा सही बहुत थियो मां जाइम तमा के अबो कोन हो मां यतीम हुयुस एरे ओनो जवानो यतीम मायूं ॿार खण आयूं यतीम समझी का भी औरत मांखे न पी खणे हलीमा बीबीअ खयो शहन सालन का बाद में जने वठी आई अमर मुखे बाबा जे कब्र देखण लाइ बाबा जे कब्र दे वठी हली उते वञी करे बाबा साईं जे कब्र जे मथां बीठे अस्सलाम अलैकुम या अब्दुल्लाह ए अब्दुल्लाह मुझा सलाम कबूल कर अब्दुल्ला तो चयो हो मां मोटंदुसि इंतजारो कजाए मां तुझो इंतजारो कयो तू मोटी ना आहे तुझी अमानत मुझे पेट में हुई अल्लाह तोखे पुट ॾिनो आहे जंहिंजो नालो मां मुहम्मद रखियो आहे सुभान अल्लाह 6 साल उमिरि थी आहे कब्र जे मथां बीठो अथई अब्दुल्ला कब्र मां निकिरी आयो पंहिंजो पुट त ॾिस अल्लाह केॾो सुहिणो पुट ॾिनो अथई ओ अब्दुल्ला मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं अखियूं त ॾिस चपड़ा त ॾिस चेहरो त ॾिस अब्दुल्ला मोहम्मद जे हलण जी लोड त ॾिस हुजूर फरमायो मुझी अम्मा रोए पई हालांकि मुझे साईं जी अमर मोहम्मद मुस्तफा जे चपड़न जो बयान पई करे चेहरे जो बयान पई करे अखरन जी तारीफ पई करे पर लोहे महफूज में अल्लाह कुरान में मोहम्मद मुस्तफा सदको वञाओ सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चपड़न जो बयान लिखी छॾियो अखरन जो बयान लिखी छॾियो रब मोहम्मद मुस्तफा जे अखरन जे बारे में फरमायो माज़ा गल बसर व मा तग़ा वला ताद आईना का नगम मोहम्मद मुस्तफा के चेहरे जो बयान वद्दुहा वल्लैली इज़ा सजा आका साईं जे चपड़न जो बयान वलिसान व शफ़तैन हुजूर फरमाए मुंहिंजी अम्मा रोए पई मां अची करे पंहिंजी अमर के भाकुर बांधो अमर चयो ओ मुंहिंजा सोना पुट हे तुंहिंजे बाबे जी क़बर अथई तुंहिंजो बाबो ॾे वियो जितां कोई न मोटियो हल त अल्लाह अल्लाह अची करे हिक जाइ अबवाए हुई उते मुंहिंजी अमर वेठी मांखे चई ओ मुंहिंजा सोना पुट ओ मुंहिंजा खुशबूदार पुट ओ मुंहिंजा हसीन जमील पुट ओ मुंहिंजा बचड़ा खे ॾेता हुजूर फरमाए मां अम्मा जे वेझो वयुसि अम्मा मांखे भाकुर पाए पई चुमियूं पई ॾे अमर मांखे निड़ ते चुमियूं ॾिनियूं अम्मा मांखे चपलनि ते पई चुमियूं ॾे अल्लाह अल्लाह हुजूर फरमाए मां चयोमांसि ओ मुंहिंजी मिठड़ी
जी जलंधर अजो प्यार जो अंदाज ॾाढो निरालो अमरे दो प्यार सो बई करे हुजूर फरमायो मुंहिंजी अम्मा मां खे ते मुंहिंजा हसीन पुट खुशबूदार पुट हेॾे आदमा भागो पाया चुमियो जाए मुंहिंजा सोना पुट ओ मुंहिंजा साबरीन पुट अच त सिकल आया कहिड़ी ख़बर मता तुंहिंजी अम्मा फौत न थी वञे हुजूर फरमायो मां अम्मा खे भाकुर पातो अम्मा मूंखे भई चुमियो ॾे मां अमन खे ॻोल्हिया ओ लोगो ये मुंहिंजी अम्मा भाकुर पाईंदे पाईंदे चुमियो ॾींदे ॾींदे मुंहिंजी अम्मा फौत थी वई हुजूर फरमाए अमर बाबा साईं जी क़बर ॾेखारण आई आहियां मूंखे छॾियूं थी वञे जाकिर रानी साहब थोड़ो होते सुनिए जो ये ओ सोना ओ कारण लटन वाला सुनिए सदको वने भेजो हीरे तवज्जो तो कयो मां वडो मौलवी न आया पर ता जो तवज्जो वाली मोबाइल में आ बट मां हुजूर जा दुख तो बयान कया इनी जे करे मौजू यो क्यों नौजवान के एसाद कुरान वाली पोते छोदा वे सुनिए चोता भी अब्बा सदको वन्या इंदा मानो घणा साईं हे बुजुर्ग तबलीग जमात जो मा साईं फारिग राई वंड माए इन जो वडियूं बरकतों थींदियूं हिते इंशाअल्लाह ताला जो मरकज थींदो तो इंशाअल्लाह दादा न था जो ता नाराज न आयो सन चो सुभान अल्लाह हां ए दीन जो कम वधे मदरसा वधन घणा बाबा जी सही आ चपी चपी दे मदरसो जे तो मुशरिक जी का पारा पढ़जे सुभान अल्लाह न था चो थोड़ो यहाँ बताए जो लाउड तो वाले के साथ सिमी समी सुमीर जागो ओ दोस्तों हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मुंहिंजी अम्मा फौत थी वई ते मां चो मां समर बाबा जी क़बर ॾेखारण आई आहियां मूंखे तो चलियो थी वञे बयाबान जंगल अम्मा मां वापस की वञा अमर हुजूर फरमाया लोगो अम्मा जे पेट में बाबू फौत थी वियो शान सालन जो में मुंहिंजी अम्मा फौत मूंखे पंहिंजे ॾाॾे साईं पालियो 8 साल उमिरि थी वई ॾाढो ख्वाजा अब्दुल मुतल्लब भी फौत मूंखे पंहिंजे चाचे अबू तालिब पालियो वॾो थियो 40 साल मुंहिंजी उमिरि ही मां ख़ार में रब जो ज़िक्र कंदो हुयुसि अल्लाह अल्लाह उते जिब्रील आयो इक़रा बिस्म रब्बिकल लज़ी खलक़ खलक़ल इंसान मिन अलक़ इक़रा व रब्बुकल अकरम ओ मोहम्मद अल्लाह जो नालो वठी करे पढ़ हुजूर फरमाए पारी भई गार जे अंदर आई वरी मां सुतो पयो हुयमि वरी जिब्रील आयो या अय्युहल मुद्दस्सिर कुम फांज़िर व रब्बक फकब्बिर ओ कंबल पाए करे सुमन वारा मोजा सोना कुम ओ तो फौरन फांज़िर मानो के बेजार व रब्बक फकब्बिर थी बाजे रब जे वडाई जनारा खण व आमिर असीरतकल अक़रबीन और अल्लाह चओ 27 साल मां वाए चुकियो 27 सालन में असा मुजावर पैदा न किया हन मुजाहिद पैदा किया साईं त कहीं सूफी माण्हू आहे तबलीग जमात वारो पर हिन जो भी वास्तो मुजाहिदन सां आहे न मिटने व अंज़िर अशीरतकल अक़रबीन मोहम्मद वेझन माइटन के दिया हक वेझन माइटन जो अथव खैरात कयो तो वेझन माइटन खे ॾींदा कयो में ज़कात कढो त में वेझन माइटन खे असां माइटरी की कटे छॾी छिनी छॾी तबलीग जो हक भी वेझन माइटन का आहे इमामुल अंबिया दे वरी कुरान आयो सुता पिया अल्लाह फरमायो जिब्रील वञो मुझे मोहम्मद मुस्तफा के वञी चो कुरान पर या गाल कुरान में लिखल अथव मौलाना अब्दुल करीम जाकीरानी जे दावत जे वारो ओ करने वारो अवा सब ॾाढा सुभान अल्लाह चो तमा अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाईंदा या
अय्युहल मुज़्ज़म्मिल क़ुमिल लैल इल्ला क़लीला निस्फ़हु अव युक़्स मिन्हु क़लीला औ ज़िद अलैहि वरत्तिल क़ुरआन तरतीला। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो हिन साल मूंसां गॾु मदीने हलंदो। ओ चादर पाए करे सोना सुम्हण वारा क़ुमिल लैल सुभान अल्लाह उद रात जो कुछ ऐसो सुम्हो वरी पोइ ऐसो उद छा कयां मुंहिंजा रब हेॾे छा कयां मुंहिंजा रब वरतिल क़ुरआन तरतीला मुंहिंजा मोहम्मद मां रब जो क़ुरान ठाहे ठाहे पढ़। मुंहिंजा मौला ॾींहं जो पढ़ां त अबू जहल ॿुधे मन न मन मुसलमान थे रात बरात सब सुता बयान केर ॿुधे अल्लाह अल्लाह रब फरमाए मुंहिंजा दिल पर सब जाग निंड पिया आहिनि मां अल्लाह त जागा थो कुरान पढ़। आमिना जे लाल इमामुल अंबिया के रब फरमाए मुंहिंजा मोहम्मद एतिरे जार माण्हुनि खे सफ़ा जबल जी चोटी ते चढ़ी करे सदको वञा से ऐलान थो करे क़ूलू या माशरल क़ुरैश क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून। एक जने एदा हुई को साउंड वाले तेरे जागीरानी अचन आवाज वनी मोहम्मद मुस्तफा चोटी ते चढ़ी चयो ओ कुरैशो आवाज हिक हिक जे कन ते पहुतो आया सब मदीने जे मीर फरमायो लोग दियो खबर सुनानो हा साईं मोहम्मद बिन अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब भला ॿुधो ॿुधो 40 साल जिंदगी जा गुज़रिया मूंखे तव्हांजे शहर में मुंहिंजी विलादत मके में बचपन मके में वापार मके में इन 40 सालनि में मां मोहम्मद मुस्तफा तव्हां सां का ठगी कई सही न कूड़ो ॻाल्हायो चऊं सही न 40 साल जिंदगी जा गुज़रिया मां तव्हां सां को धोखो कयो चऊं साईं न कूड़ चऊं साईं तूं सचो तूं अमीन तूं सादिक ॿुधो ॿुधो आका से फरमाए मां मथे बीठो आहियां हेठि हाणे जो मां तव्हांखे चवां जबल जे हिन पासे खां फौज अचे थी तव्हां सां बि यकीन कंदो हिक ई ज़बान सां सभिनी चयो मोहम्मद तूं सचो आहीं तूं अमीन आहीं तूं सादिक आहीं तूं भलो। तव्हां त चओ था जबल जे हिन पासे खां फौज थी अचे असां ॾिसूं असांखे फौज नज़र न अचे असां चवंदासीं असां जूं अखियूं कूड़ियूं मोहम्मद तुंहिंजी ज़बान सची आहे। हुज़ूर फरमाए पुछो क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून ला इलाहा इल्लल्लाह चओ कामयाब थी वेंदो ला इलाहा इल्लल्लाह माण्हू काउ थी वियो छो त अल्लाह हिकिड़ी वॾी तलवार ला न आहे कोई माबूद न आहे कोई हाजत रवा न आहे कोई मुश्किल कुशा ला न आहे कोई इज्जत ज़िल्लत जो मालिक ला न आहे कोई नफ़े नुक़सान जो मालिक ला न आहे कोई धीअर पुटनि जो मालिक ला न आहे कोई माबूद इल्लल्लाह मगर हिकिड़ो अल्लाह। काबे में 360 फुट पिया हेॾे 360 छा छा थो चए मोहम्मद छा थो चए अल्लाह अल्लाह भॼी भॼी ॻाल्हि न मञो मुखालिफ़त शुरू थी वई हुज़ूर जा रस्ता रोकियूं जेको कलमो पियो पढ़े मार पिया ॾियनि जेको कलमो पियो पढ़े मार पिया ॾियनि यासर कलमो पढ़ियो अबू जहल सालिम खे शहीद करे छॾियो कुरारी सुमैया खे बाट करे छॾियो ज़ुमैर बीबीअ जूं अखियूं कढी छॾियूं
हजरत बिलाल ओ जागीरानी साहब जन्नत पैसे ते न मिलंदी थई जन्नत हुस्न ते न मिलंदी आ जन्नत पैसे ते न वॾी क़ौम ते न यार वॾी क़ौम वारो आ को बरोटा को सैयद फिलानो न न न रब तो फरमाए मुंहिंजी नज़र तव्हांजे सूरतों ते न अथव मुंहिंजी नज़र तव्हांजे माल ते न आहे मुंहिंजी नज़र तव्हांजे क़ौम ते न आहे रब तो फरमाए मां अल्लाह जी नज़र तव्हांजे दिल ते आहे त तव्हांजो दिलूं मां रब सां कहिड़ो प्यार थियूं कनि ॿुधो हज़रत बिलाल रंग जो कारो अरब में कारे ऐं ॻाढ़े जो फ़र्क़ु हे कारो आहे हे ॻाढ़ो आहे हे ग़रीब आहे हे हबशी आहे तंहिंजे करे हज़रत बिलाल जा मानी खाइण जा थाम बि जुदा पानी पीअण जा थाम बि जुदा रहण जी हर शइ जुदा उमैया जो ग़ुलाम हो हज़रत बिलाल जो पीउ रब्बा उहो वरी उमैया जे पीउ खलफ जो ग़ुलाम उमैया बिन खलफ बिलाल बिन रब्बा हे मूरूसी जन ग़ुलाम हज़रत बिलाल के कुछ समझंदा ही न हा मक्के पाक में जॾहिं सदको वञास मिठे मोहम्मद मुस्तफ़ा नुबूवत जो ऐलान कयो ग़रीब ग़रीब पिया अचनि ॿुधो ग़रीब ग़रीब हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु रंग जो तकारणो कपड़ा जान दे हुयसी कोन होरया पातल लटड़ा गुलाम चई वञा मुसलमान जे नबी दे अलाए मिलंदो अलाए न यार हिननि त मूंसां नाजाइज़ी कई पानी पीअण जा थांव जुदा खाइण जा जुदा रहण जी जाइ जुदा भला वञा मुसलमान जे नबीअ सां मिल अलाए मिलंदो अलाए न अलाए उनजा सहाबा ग़ुलाम मकार लेके मिलन ॾींदा आहिनि होरया मुंहिंजो साईं अंदर वेठे हज़रत बिलाल हीअं जाती पाए वरी लिकी पियो वञे मतां को धिको न ॾे वरी जाती पाए परे खां ॾिसी वरी पोइ जो पियो थी वञे अल्लाह सदको वञासि मुंहिंजे मिठड़े मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र पइजी वई ओ बिलाल हेरे आ यार रिजंदो पियो अचे हेॾे बि ॾिसे पियो हेॾे बि ॾिसे पियो मतां को ग़ुलामी न जे दड़े परे थी कारा घेरे काॾे आयो आहे ग़रीब न न न ग़रीब ग़रीब वेठे ग़ुलाम वेठे होरया जीअं जो वेठो आयो हज़रत बिलाल ईअं सम्झो त मोहम्मद मांखे बिना आंगुर जो हथ ॾींदो पर यादि रखी छॾियो सदको वञासि मोहम्मद मुस्तफ़ा अख़लाक में आला हुस्न में आला जमाल में आला कमाल में आला साईं जन जी आदत मुबारक हुई नंढड़ा हुजनि वॾा हुजनि अमीर हुजनि ग़रीब हुजनि कारा हुजनि भोला हुजनि जेको भी मोहम्मद मुस्तफ़ा ॾींदो हो मुंहिंजो साईं भाकुर पाए सीने सां मिलाईंदो हो अल्लाह हज़रत बिलाल आयो हथड़ो हीअं पियो ॾे मुंहिंजे से फरमाना नांगे ॾे ॿुधो जागीरानी जे घोट वारो मौलाना अब्दुल करीम जागीरानी जे दावत अचण वारो आका साईं पंहिंजूं बाहूं मुबारक हीअं करे हज़रत बिलाल खे भाकुर पातो अल्लाह सीनो मोहम्मद मुस्तफ़ा के सीने से मिलो सदको वञास अलम नशरह लक सदरक वारो सीनो हज़रत बिलाल के सीने से मिलो कट लगी वही बिलाल के रंग लगी रोई सुन कापियो सही कलमो पढ़ा है मार ॾाढी मिली असांखे त घर में ॿुधो घर में मिली वञ कदुर न आहे कुरान जो नमाज़ जो कदर सीनो सीने सां मिली यो रंग लगी विया तौहीद वारा सुभान अल्लाह अल्लाह ये भाकुर पाए साईं फरमाइश घबरा न जे कलमो पढ़ा सदको वञा भाकुर पातो
कलमो अची वियो जीअं जो बिलाल वियो सॼे मके पाक में ॻाल्हि मशहूर थी वई त बिलाल मुस्लमान थी वियो हज़रत बिलाल खे उमैया चयो बिलाल ख़बर पई आहे त तूं मुस्लमान थियो तूं मोहम्मद कंहिं चयो अथई ॿुधो कंहिं चयो अथई हीअ नंढड़ा नंढड़ा ॿार था चवनि त बिलाल वियो मोहम्मद ॾे कलमो पढ़ियो अथई वारे वाह यार बिलाल ॻाल्हि ॿुध चवेसि थो उमैया ॻाल्हि ॿुध तोखे ॿार ॿुधायो न मोहम्मद ॾे वियो आहे न चई हा चई मां वियो हुयुमि ॿारनि जे ज़बान मां ॿुधो अथई ॿुध मुंहिंजी ज़बान मां मोहम्मद जो कलमो थो पढ़ां अल्लाहु चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु उमैया तो चवेसि दिमाग खराब थी जा हिले रे चरियो थियो छा छो तुंहिंजो पीउ बाबे जो ग़ुलाम तूं मुंहिंजो ग़ुलाम ज़र ख़रीद हा चई आहियां चई पोइ कलमा मोहम्मद जा ओता का मुंहिंजी मानी मुंहिंजी कमरा मुंहिंजा तूं तो ग़ुलाम बिलाल अहिड़ो जवाब ॾिसो अॼु को कोई बि माण्हू खे वॾेरे जहिड़ो जवाब न ॾींदो जहिड़ो काल बिलाल उमैया खे ॾिनो हो चइसो ॻाल्हि ॿुध जान ग़ुलाम ज़हन आज़ाद जागो था न लफ़्ज़ यादि जान मुंहिंजी ग़ुलाम चओ त बुहारी ॾियां पाणी भरे अचां उथो चाढ़ियां बकरियूं चाढ़ियां जान ग़ुलाम मुंहिंजी दिल ऐं मुंहिंजो ज़हन आज़ाद आज़ाद ज़हन आज़ाद दिल तुंहिंजी ग़ुलाम नाहे मोहम्मद जी ग़ुलामी क़बूल कई अथई तुंहिंजी मां तुंहिंजो ग़ुलाम न आहियां पैसा चओ हा पैसा ॾिया त चलाई वॾो ज़ालिम उमैया खे लेटायोसि बिलाल खे इहो वाक़ियो पुराणो अथई अॼु ॿुधायां थो त ईमान ताज़ो अथई न निमाज़ थी आहे न मस्जिद में आहे न क़ुरान में मोहम्मद मुस्तफ़ा जूं दुआऊं तुंहिंजो बचा था अचो ज़िना असां में चोरी असां में गिला असां में व्याज असां में क़ुरान वारनि जी मुखालिफ़त बि असां में बचो थो अचे सदको वञासि मुंहिंजे मिठे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ अथव ओ जागीरानी साहब हर बिलाल चवे तो चओ तो ओ ताक जी बुहारी ॾियां चई मां चरियो छा लेटायोसि हज़रत बिलाल खे तती वारीअ ते लेटायूं ज़ालिमनि सीने ते पत्थर रखियूं हज़रत बिलाल ईअं नथो चए त यार उन लॻी आहे पाणी ॾियो बुख लॻी आहे मानी ॾियो न छा पियो चवे आहाद तव्हां बि तरह चओ छा छा आहाद 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 हिकु अल्लाह हिकु अल्लाह हिकु अल्लाह मारे मारे ॾींहं जो तती रेती ते सुम्हारनि से शाम जो चाबुकनि जी मार ॾियनिसि उमैया तो चवेसि बिलाल तड़पी तड़पी मरी वञी मोहम्मद मुस्तफ़ा जो कलमो छॾे ॾे वारे वाह यार बिलाल चए थो उमैया ॻाल्हि ॿुध तड़पी तड़पी मरण मंज़ूर आहे पर मोहम्मद मुस्तफ़ा जो कलमो छॾणु मंज़ूर न आहे वारे वाह बिलाल वारे वाह बिलाल चए थो शाम जो मार शाम जो चाबुकनि जी मार सदको टुटको उॾो हज़रत बिलाल रज़ी अल्लाह तआला अन्हु ज़बान सां चए थो अहद अहद हिकु अल्लाह हिकु अल्लाह आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पतो पइजी वियो पाण फरमाए अबू बकर जीअं के मुंहिंजा दिल पर वञनि ख़ुदा जी ज़ात जो कसम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवे थो
आजाद करो हजरत बिलाल के आजाद कराइयो तो अजे अखिल मां गोड़ा दाव घन खुशिया जागोल घन हुजूर फरमाए बिलाल नरो 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 यार तू के काफर जो गुलाम नहीं जे गुलाम आता अल्लाह ए अल्लाह के रसूल जो गुलाम यो कालो बिलाल मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खिदमत में हो हुजूर के काफर मदियों तकलीफों ने हो हाय मक्के पाक में काबे में नमाज पढ़े उठ जाओ जब तो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 95 किलोमीटर बंद कर मोहम्मद मुस्तफा ताइफ शहर में वयो वलेरन के दावत दिनो रे भाई रहो एकरे के मोहम्मद मुस्तफा जयो ओ सरदार ओ भोतोर मा मोहम्मद मुस्तफा ताले पैगाम खणी आयो क़ुलू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह तुफलिहून उन वडेरे छाच वडेरे मदीने जे मीर के तू नबी है तू नबी है सलमान नबी है तू मता का पूछा तो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का कमी हुई गालायो न था मां सिंधी में तो गालाया समझो था कमी हुई से ना हुस्न में आला जमाल में आला घुमंदो हो तो ककर शाम कंदा होयो से सुभान अल्लाह हां गाल है दवा त मुबारक मा नूर जुलाता इशारो करे तो चंद्र बद सॾु करे त वण बि ढूंढंदा अचनि हलियूं बि ढूंढंदियूं अचनि उन वॾेरे चयो तूं न मां तुंहिंजी ॻाल्हि में वरी ॿिए चयो लाउ कलिमुक मां तोसां कलाम ई न कंदुसि इहा बि वॾाई अला मां वटि टाइम कोन्हे मां मौलवी सां न मिलंदुमि कहिड़ो ॾुख थींदो अथई वॾेरो छा वॾेरे ॿिए नंबर वारे चयो लाउ कलिमुक कोन ॿुधंदुसि तुंहिंजी ॻाल्हि तोसां ॻाल्हाईंदुसि न कलाम ई न कंदुसि 3 नंबर वाले भाव छा चयो हे काबे जे गिलाफ के सिबे पियो काबे के मनींदा न तवाफ कंदा हा जन के पानी पियंदा पर तो ही नहीं हे ॾिसे तो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे मां काबे जो गिलाफ तो सिबा हिन के टुकड़ा करे छॾींदुसि पर तुंहिंजी ॻाल्हि न ॿुधंदुसि उखरज मिन बलदिना निकिरो असांजे ॻोठ न ॿुधंदुसि तुंहिंजी ॻाल्हि आमना जे लाल इमामुल अंबिया फरमायो सरदारो घोदारो वडेरो यार मोजी ताके का भी जोर जबरदस्ती नाए न मञो तांजी मर्जी मञो तांजी मर्जी पर यार गाल ॿुधो मुझो रसूल रखो मक्के जे वडेरन मक्के जे रईसन मक्के जे सरदारन ॿुधो जागीरानी जा मुसलमान जागीरानी साहबो भी कौम वारो खुदा जी साह जो कसम आयो कुरान ॿुधा मोटरसाइकिल दे आयो किलोमीटर बंद करे आका से 95 किलोमीटर बंद करे मक्के का टाइम आया गुलाम सैद सारो ओ वडेरो यार मुजी रस्ता रोक न कयो मक्के वारन मुजी रस्ता रोक कई मां काबे में नमाज पियो पढ़ा उठ जियो जवे दो मां के चरियो था चवन शायर हाय जेको मुजो कलमो दो पढ़े उन के मार था जन मुजी कुरानी ने 40 कलमे पढ़ण वाली साहबियानी सुमैया बीबी के जालिमन अबू जहल वारन बात करे चलो हाय यासर के शहीद अमार जे पुछिया था कल लाए चली दो बिलाल के ततीरे दी दे सुमारे सीने ते पत्थर रखा तो रहम नायन मां तवा दे आयो आया तवा मुजी गाल मनो या न मनो यार मुझो जोर न तो मुजी जबरदस्ती न तो चलो मां वना मुझे रास्ता रोक न कयो मां वना गरीबन दे मिस्कीनन दे ये गरीब मिस्कीन मां मोहम्मद मुस्तफा जो कलमो भी पढ़ंदा त मां मोहम्मद करीम जी नुसरत भी कंदा ये मुड़े न ताले सो सुभान अल्लाह था जो जागो था ना जागो बोले न चाचे छोरो हेरे जो गुंडो हाँ सा मजनू हाँ सा शायर ये मजनू तो चलो शायर तो पुत्र हनोस आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत
ज़ैद के बागाती चयो ज़ैद हल त हलऊं थोरो थोरो तो जग तो के दरको न मिलियो मार न मिली घर वेठे कलमो मिलियो थई सदको वञास मुंहिंजो साईं अॻियां अल्लाह अकबर अॻियां पत्थर दाना ना अचनि मजनून मजनून चवंदा था अचनि चरियो चरियो चवंदा था अचनि खुदा जी सा जो कसम अग में मुंहिंजो साईं पोयां वॾेरनि जा छाड़ता छॾियल हे वॾेरा मुंड खां वठी क़ुरान वारनि जा दुश्मन अथव मुंड खां वठी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे मुक़ाबले में वॾेरो हुयो न हुयो नालो यादि अथव कोन अथव तोखे यादि आहे तूं रोज़ थो ॿुधे हे सिज जे मुंहुं खे वेठा चवनि केरु निमरूद मूसा अलैहिस्सलाम जे मुक़ाबले में कहिड़ो वॾेरो फ़िरौन ऐं मोहम्मद मुस्तफ़ा जे मुक़ाबले में अबू जहल उतबो शेबो अबू लहब वारा हे सरदार सभु अॼु आलिमनि जे मुक़ाबले में उन्हनि खां बि हे वधीक आहिनि फ़िरौन क़ुरान जा दुश्मन दीन जा दुश्मन इस्लाम जा दुश्मन जमीयत जा दुश्मन आलिम जा दुश्मन अया ॿुधो अल्लाह हमेशा फतह हक़ खे ॾिनी आहे निमरूद ॿुॾी वियो आहे निमरूद खे मच्छरनि चक हणी पादर खाई खाई मरी वियो फ़िरौन ॿुॾी वियो अबू जहल खे हेड़नि शहज़ादनि ॿिनि जहन्नम रसीद कयो ख़ुदा जो कसम इहो सिलसिलो हलंदो थो अचे अल्लाह फतह हमेशा हक़ खे ॾिनी आहे चवण सुभान अल्लाह थोरो तो लाउड खुटा है ना खुटा ही नहीं विढ़ंदो मां खोट में खणी पुराणो आयो आहे छा चओ सुभान अल्लाह मोहब्बत सां चओ हाणे हाणे ॿुधो अॻ में मुंहिंजो साईं आहे वॾेरनि जा छॾियल छाड़ता पत्थर त हणनि कॾहिं मथे में करें जिस्म पे पिया लगन सदको वञास करें मुझे साईं जे चेहरे ते लगा रत वहे भी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जुती मुबारक खून सां भरजी वियन हिकिड़ो बाग हो न बाग में मोहम्मद मुस्तफा आया टेक रही वेठा बाग जे मालिक ॾिठो गुलाम खे चई यार लॻे त हसीन जमील तो मजनून मजनून कीअं था चवनि जागीरानी साहब खुदा जी ज़ात जो कसम मुंहिंजे साईं खे ॿाहिरो साधन 3 मीलनि ताईं ताइफ़ जा माण्हू हुया अल्लाह अकबर 10 ॾींहं मुंहिंजो साईं ताइफ़ में रहियो गुलाम खणी आयो अंगूर साईं अंगूर खां सदको वञास पंहिंजो हथ मुबारक अंगूरनि ॾे वधायो हुज़ूर पयो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह गुलाम ॾिसी छो तो न करे बिस्मिल्लाह ॿुधो ई न बिस्मिल्लाह ते बिस्मि औज़ा बिस्मि मन्नत कलाको थी वियो मां जल्दी तो ख़त्म कया बस 5 मिनट छॾियो असांजे ज़िले कंबर शहदाद कोट जा जर्नल जमीयत नौजवान क़यादत बहादुर लीडर जागीरानी साहब मुबारक अथव जे ज़ालिमनि ऐं जाबरनि जे मुक़ाबले करण वारो नौजवान आलिम भी कुरान जो हाफिज़ भी कारी भी साईं मौलाना हाफिज़ हुसैन गुल जागीरानी साहब इस्ते मौजूद होना मुझे साईं मौलाना अब्दुल रज़ाक शहीद रहमतुल्लाह अलैह जो फर्जंद अर्जमंद मौलाना अब्दुल हन्नान मेखो वो भी इस्ते मौजूद मां के भी बाबर हुक्म कयो ओ चतो तारीख वते मां भी कल एदे सरोरी मां तो इंशाअल्लाह मां 11 बजे पहुंचंदुसि अल्लाह अल्लाह वो गुलाम चले तो साईं तवां के रोयो हुजूर पुछ यार तू केरा चीज़ मां गुलाम आया आता जो चीज़ मां इराक जो आया हाय मुझे से फरमा हो यार इराक में अल्लाह जो नबी हुयो
जंहिंजो नालो यूनुस अलैहिस्सलाम, जंहिंखे कौम ॾाढो ईज़ायो, कौम खां तंग थी करे निकिरी वियो। सैयदा यूनुस खे सुञाणींदा हुज़ूर फरमायो हवद मां अल्लाह जो नबी आहियां, साईं तव्हांखे पत्थर छो था आणनि? हुज़ूर फरमाया मुंहिंजे कौम जान मां दीन जी दावत खणी आयो आहियां, मंझने कोन त मूंखे चरियो था चवनि, मूंखे मजनू था चवनि, मूंखे पत्थर था खणनि। अॻे नबियनि सां बि उन्हनि हशर कयो, पर यार मूंखे वॾियूं तकलीफ़ूं आहियूं। अल्लाह अल्लाह कलमे वारो मुंहिंजे साईं जी जुती मुबारक खून सां भरिजी वई। मोहम्मद मुस्तफा जे मक़ाम जी ताइफ़ वारनि खे ख़बर ई कोन हुई। मक़ाम मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने, हुजूर जे जुती मां शान अर्श खां मथे। अल्लाह अल्लाह सदको वञा जॾहिं मेराज वारी रात में राज ते पिया वञनि, हेॾे मूसा नबी चयो रब अरिनी, रब मूंखे पंहिंजो दीदार कर, तुंहिंजो आवाज़ कहिड़ो मिठो सुहिणो, रब तुंहिंजो दीदार तॾहिं छा हूंदो? रब फरमायन तरनी, मूसा अच तूर ते तौरात ॾे। अल्लाह अल्लाह जीअं जो तूर ते आयो त जनाब मूसा नबी जुतीअ सूदो हलियो वियो। रब फरमाइसे फखलाना लईका इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुआ, मूसा जुती लाइ वादी पाक जॾहिं मुंहिंजो साईं मथे पिया वञनि, मुंहिंजो मोहम्मद इल्म में सभिनी खां मथे, इल्म में सभिनी खां मथे, इल्म में सभिनी खां मथे, अखलाक में आला, हुस्न में आला, जमाल में आला, कमाल में आला। खुदा जी ज़ात जो कसम सदको वञांसि, जुती लाहिण जो इरादो कयई, आवाज़ आयो ओ मुंहिंजा सोना तव्हां जुती न लायो, तव्हां जुती सुधा हलिया जो। मक़ाम मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने। एॾियूं तकलीफ़ूं आयूं, पत्थर लॻा, हुज़ूर पिछो न, मको पाक फतह थियो न। आख़िरी ॻाल्हि मको पाक फतह थियो न, संजन ऐलान कयो मके वारो जेको पंहिंजे घरनि जा दर बंदि कयो कंदो मोजोड़ सां जहिड़ो न आहे, जेको मुंहिंजे चाचे अब्बास जे घर में पनाह वठे, अबू सुफियान जे घर में वञे जहिड़ो न अथव। पोइ बि आया मुक़ाबले लाइ, बदिजी पिया कंध हेठि कई बीठा। साईं फरमायो मके वारो रेसो वॾेरो तव्हांजा वॾा मूं सां तकलीफ़ ॾिन, यादि अथव? हा साईं। अरे वो ॾींहुं यादि अथव मां मोहम्मद मुस्तफा काबे में नमाज़ पियो पढ़ां, किनो उठजो उथल। हा साईं। उहो ॾींहुं यादि अथव मुंहिंजो यासिर शहीद करे छॾियो। हा साईं। इहा ॾींहुं यादि अथव कुरारी बीबी सुमैया कलमो मुंहिंजो पढ़ी उथण में ॿधी बद कयो। हा साईं यादि। हे कालो बिलाल रंग जो सादरो ज़ालिमो तव्हां तीरो की जे सुमारे मुझे बिलाल दे सीने ते पत्थर रखिया, रहम न आयो। सौ जाम मोहम्मद मुस्तफा के दरवाजे ते तलवार खणी मान आयो याद अथव? हाओ साईं। यार अल्लाह मूंखे अॼु फातिहो करे मके में मोकिलियो आहे, अॼु त सभु कंध हेठि कई बीठा हो, ॿुधायो त मां छा कयां तव्हां हेठि कंध करे चवंदासीं उमेदूं चङियूं आहिनि। साईं तो त उहो आहे जेको न ॾींदो हुनखे तूं ॾींदो आहे, जेको तोसां ज़ुल्म कंदो आहे तूं हुनखे माफ़ कंदो आहे। उमेद आहे त मोहम्मद माफ़ कंदे। अल्लाह वाह शफीक नबी, वाह हमदर्द नबी, वाह वफादार नबी, घोर वञा कुर्बान वञा। मुंहिंजा साईं मन जागीरानी साहबनि खे तुंहिंजी कहिड़ी तारीफ़ ॿुधायां, कहिड़ो शान ॿुधायां। मुंहिंजा साईं तूं इल्म में आला, हुस्न में आला, जमाल में आला। मुंहिंजा साईं तुंहिंजे अखलाक जी तारीफ़ अल्लाह पियो करे व इन्नक लाल खुलुक़िन अज़ीम।
करीम मुझा सही मां तुझो अखलाक केड़ो बयान कया मुझा सही तुझी रहमत केड़ी बुधायन रब बयान करे शरिया वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन मुझा सही मां शाद बयान कयो आलम बयान करे करे दुनिया छड़िया शहीद खालिद महमूद नवर अल्लाह मरकज़ो तुझा तराना गाए गाए नमाज में शहीद थियो शहीद अब्दुल रज़ाक में खो 50-70 साल तुझा तराना गाए हलो मौलाना रिंद साहब वयो मौलाना कबूल साहब वयो मौलाना तावरी साहब तुझा तराना गाए वयो साईं मुझो शेखुल हदीस पढ़ाए पढ़ाए दुनिया छड़ेला तुझो शान न खोटो मुझा साईं शायर लिखी लिखी खत्म थी वियो तुझो शान लिखो न खोटो लिखी लिखी खत्म थी वियो आए ना तुम में चई चई ना तो खोल दुनिया छड़ेला तुझो शान न खोटो साईं मौलाना उज़ैर गुल जागीरानी तुझा तराना तो गाए जवानी में शान न तो खोटोई अब्दुल जब्बार जी कुरारो थियो 27 साल तुझा तराना गाया तो मुझा मोहम्मद मां शान तो खुटाए सगा भला साईं मां किए खुटाया मां ते तुझो शान दो पर अब्दुल जब्बार जे गोद में हिक भी ने की काने मुझा साईं मां तुझी सफात में उम्मीद रखी दुनिया के कुंड कुर्स में मोहम्मद तुझा तराना तो गाया किए खुटाया रब फरमा वरफाना 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 लक जिक्रक अल्लाह तो जाए मुझा मोहम्मद मां तुझो जिक्र बुलंद करे छड़ियो जाते मुझो जिक्र उते तुझो जिक्र जिते मुझो नालो उते तुझो नालो जिते मुझो शान उते तुझो शान पांजे नाले सां गॾु तुझो नालो लिखी छॾियो में खुदा जी ज़ात जो कसम उलमाए हक उलमाए देवबंद जमीयत उलमा इस्लाम जो कीदो जाते खुदा जी खुदाइया उते मिठे मोहम्मद जी मुस्तफाइया पदीने जमीर फरमायो ला तस्रीब अलैकुमुल यौम यगफिरुल्लाहु लकुम व हुवा अरहमुर राहिमीन यार मुझी वॾी तकलीफ़ न यूसुफ अलैहिस्सलाम के भाइरनि ॾिनी खून में विधऊं खपायूं अल्लाह यूसुफ के बादशाही ॾिनी भाइर आया हेठि कंदो कयूं बीठा हा उन इहो जवाब ॾिनो तव्हां मूंखे तकलीफ़ूं ॾिनियूं मुंहिंजे सहाबा खे तकलीफ़ूं ॾिनव मूंखे पथर हयो मूंखे ॻोठ मां लॾायो अॼु मूंखे बि अल्लाह बादशाह करे मोकिलियो आहे मुंहिंजी तव्हां ते का बि मयार कान्हे सभु गुनाह अल्लाह तव्हांखे बख़्शींदो रहम कंदो मां मोहम्मद बि तव्हांखे माफ़ करे छॾींदुसि माफ़ी ॾियण वारी राति अचे वधी 15 शाबान जी राति अॼु विया आहियूं बाक़ी 4 रातियूं अथसि 12, 13, 14 3 ॾींहं अथसि फटाका न वठिजो ॿारनि खे फटाका वठी न ॾिजो अला में मुस्तग़फिरन फ़अग़फ़िर लहू जा ऐलान था थियनि आए कोई बीमार आए कोई मकरूज आए कोई मुसीबत में फातल आए कोई सुन्यो घोरे तन्यास अल्लाह जो ऐलान है वमन अस्दक़ु मिनल्लाहि क़ीला अल्लाह का वधी के केरा जो सचो ॻाल्हाए अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह अॼु खां वठी कपड़ा पाक साफ़ करे पाण खे निमाज़ ते हिराईंदासीं ताकि रमज़ान में निमाज़ पढ़ण में तकलीफ़ न थिए क़ुरान जी तिलावत कंदासीं ताकि रमज़ान में तिलावत में करण में तकलीफ़ न थिए ज़िक्र ते दुरूद ते मां दुआ थो कयां मौलाना अब्दुल करीम साहब जी हिन जेको आहे सो गुलशन खे आबाद करे भली साईं हिन साईं उज़ैर गुल जागीरानी साहब जो मदरसो वॾो जामिया नौरंग वाह ते जागीरानी तव्हांखे त चौधारी मदरसनि जी घेरो कयो आहे ख़ुदा जो कसम आहे तौहीद जा रंग लॻंदा चो मुशरकनि जूं पारूं पटबियूं हितां कंबर खां निकिरंदा लाड़े काने ताईं रोडनि ते मदरसा ॾिसंदा वेंदा या फाटी पवंदनि ऐं इंशाअल्लाह हे जेका ईंदड़ इलेक्शन आहे न इंशाअल्लाह चो मुशरकनि जा त याऊं फाटंदा बेदीननि जा याऊं फाटंदा पर चो वॾेरनि जा बि चो याऊं फाटी पवंदा चो इंशाअल्लाह ईंदड़ इलेक्शन में हाफ़िज़ उज़ैर गुल जागीरानी हिन इलाइक़े जो MNA हूंदो घोरियांदा चओ तव्हांजी क़ौम जी इज़त आहे मां दुआ थो कयां अल्लाह ताला असांजी मदद से आबाद फरमाए वमा तौफ़ीक़ इल्ला